हेलो अस्सलाम वालेकुम। अज भी आऊँ इफ्तिखार अहमद बिरोई इल्म कीमिया जी नए टॉपिक से गॾु अज जो टॉपिक भी असांजो तमामु अहम है ऐं तमामु भलो ऐं कम वारो टॉपिक है जेको असां अॼु सिखंदासीं त इल्म कीमिया जो फार्मूलो कीअं लिखियोसीं। इन खां पहिरियां जेको असां वीडियो जेका असां भरी शुरू में मालिकुलो फार्मूला ऐं फार्मूलो मास त अॼु असां फार्मूला कीमियाई फार्मूला लिखणु सिखंदासीं त कीमियाई फार्मूला कीअं लिखंदासीं। यानी अॼु असांजो टॉपिक है हिकिड़ो कीमियाई फार्मूला लिखण जो तरीक़ो। फार्मूला लिखण जो तरीक़ो मतलब हाउ टू राइट अ केमिकल फार्मूला। हाउ टू राइट अ केमिकल फार्मूला असां फार्मूला कीअं लिखूं। जीअं त तव्हांखे बि पहिरियां वीडियो में ॿुधायो वियो आहे त हर केमिकल इक्वेशन जा ॿ पासा हूंदा आहिनि। ईअं ई हूंदो आहे, यानी हिकिड़े पासे अमल कंदड़ हूंदा आहिनि, ॿिए पासे ठहंदड़ हूंदा आहिनि। हिते बि असां सिंपली आंसरनि जूं निशानियूं लिखंदासीं, आंसर लिखंदासीं ऐं हुन पासे असां पोइ वरी कीमियाई फार्मूलो जेको आहे जे रूल त लिखंदासीं। जीअं ॿ आंसर आहिनि H2+O2, यानी H2 ऐं O2 हमेशा पाण में डाइवेलेंट रहंदा आहिनि, हाइड्रोजन ऐं ऑक्सीजन H2O2। हाणे ही ॿई हिन पासे खाॿे पासे H2 ही जेका अमल कंदड़ आहिनि सिंपली, ऐं हिन पासे वरी असां विच में तीर जी निशानी जेका असांखे कीमियाई अमल खे ज़ाहिर कंदी। हुन खां पोइ असांखे उहे साॻा ई आंसर जेके कंपाउंड ठाहींदा हुन पासे प्रोडक्शन ठाहींदा उहे ई असांखे लिखणा आहिनि, यानी H ऐं O यानी हाइड्रोजन ऐं ऑक्सीजन। असां इहो लिखियोसीं, पर हाणे फार्मूला कीअं मोकिलणो थिए उनजो तरीक़ो इहो ई आहे त असांखे जेका हिन पासे लिखणो आहे हुन पासे पहिरियां प्लस जो लिखणो आहे, पोइ असांखे माइनस बैलेंस जो लिखणो आहे। प्लस वैलेंसी माइनस वैलेंसी यानी उहा शइ आहे जेका आंसर जी ताक़त आहे। आंसर जेको आयल थींदो आहे प्लस में या माइनस में। तो ही प्लस हाइड्रोजन ऐं ऑक्सीजन माइनस ॿिन्हिनि खे मिलाईंदासीं और हिन में हाइड्रोजन +1 आहे ऐं ऑक्सीजन -2 आहे, -2 वैलेंसी आहे। हिन पासे असांजो H हाइड्रोजन, हाणे हिन पासे ही +1 आहे, ही -2 आहे। हाणे हिन जो रूल इहो आहे त हिननि जी ॿिन्हिनि वैलेंसियुनि खे पाण में एक्सचेंज करिणो आहे, क्रॉस मल्टीपल करिणो आहे, अॾे ज़रब लिखणो आहे, यानी हुनजे हेठि हुनजे यानी ऑक्सीजन जो हिते ऐं हिते 1 हाइड्रोजन जो हिते। ही तरीक़ो आहे फार्मूला लिखण जो। हाणे हिनखे सही करे लिखंदासीं, ही H2+O2 ऐं ही थींदो हाणे H2O, यानी 1 त लिखिबो कोन, 1 त 1 ई आहे, लिखिबो कोन, इन जे करे ही थी वेंदो H2O, यानी H2O वाटर जो फार्मूलो, पाणी जो फार्मूलो, हाइड्रोजन मोनोऑक्साइड जो फार्मूलो इहो थींदो, सिंपल इहो थींदो। हिकु जहिड़ा असांखे न लिखणा आहिनि। अगरि असां कॉपर लिखूं प्लस ऑक्सीजन लिखूं जीअं त ही +2 आहे, ही -2 आहे, त इन जे करे ही असां ॿई हिकु जहिड़ा कोन लिखंदासीं। ॿ हिते ईंदा, ॿ हिते ईंदा, साॻियो CuO यानी कॉपर ऑक्साइड थींदो ऐं तरह सां ॿई हिकु जहिड़ा लिखंदासीं कोन। ठीकु आहे। अगरि ब्रैकेट जो को आहे सिंपल जो ब्रैकेट जो असां लिखूं था, अगरि जीअं असां जेको आहे सो ही पाण को बि आहे, अगरि एल्युमिनियम था लिखूं प्लस असांजो जेको आहे सो ऑक्सीजन ई आहे, O2 आहे, त ही एल्युमिनियम ऑक्साइड थींदो पोइ, पर हिन में ही आहे असांजो +3 ऐं ही आहे -2। हिते त अलॻि थींदो, ही 3 ही 2। अगरि असां वरी ॿियो लिखूं, चलो को ब्रैकेट वारो लिखूं था, असां लिखूं था ही एल्युमिनियम ऐं ही कॉपर ऐं प्लस सल्फेट SO4, ही कॉपर सल्फेट था लिखूं। हाणे ही कॉपर जेका आहे सा हिनजी -2 आहे ऐं बजाय कॉपर जे लिखा एल्युमिनियम सल्फेट ही +3 -2, ही असां लिखे चेंज कंदासीं, साॻा आंसर लिखंदासीं। ही +3 आहे, ही -2 आहे, हिन जे करे ही 2 हिते ईंदा, 3 हिते ईंदा, पुराण जी त ऑलरेडी 4 लिखिया पिया आहिनि। इन जे करे ही एल्युमिनियम सल्फेट ही वञी थी वेंदो, यानी हिन ते ब्रैकेट लॻंदी ऐं ही हिते 3 ईंदा, ही 2 ईंदा, मतलब एल्युमिनियम सल्फेट खे असां लिखूं त इहो असांजो सिंपली यानी 2 हिते ईंदा, 3 हिते ईंदा।
ये जिन तरीक़ो ब्रैकेट में लिखण जो भी तरीक़ो आहे अगर लिखियल आहे त उहो असां लिखंदासीं अॼु असां सिंपली सिखियासीं त फार्मूला कीमिया फार्मूला कीअं लिखिजे हाणे नेक्स्ट वीडियो सां गॾु ॿिए में बशा ये थोड़ो